ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 39 अध्याय जे चौथे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त कहिड़ी रीत श्री श्याम सुंदर जे लाइ व्याकुल थी रथ जे पासे तां चो तरफ़ श्री श्याम सुंदर खे घेरे सभई गोपियूं विलाप करण ऐं कन्हैये खे माणापा ॾियण लॻियूं। आख़िर में पाण ॾिठो त माता यशोदा बि रोईंदे अचे थी ऐं ॾाढा विलाप करण लॻे थी, जंहिंजे पोयां अक्रूर खे ॾाढो दुख थिए थो। माता रोहिणी बि रोअण लॻे थी ऐं नंद बाबा जी अखियुनि मां बि आंसू वहण लॻनि था। सभई चओ जय सिया राम। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 39 अध्याय जो 5 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, जॾहिं माता यशोदा जे एतिरे चवण ऐं कसमूं वग़ैरह ॾियण जे बावजूद बि मोहन प्यारो रथ मां न लथो, तॾहिं यशोदा व्याकुल थी ज़मीन ते किरी पई ऐं घणा ई विलाप करे चवण लॻी, हे प्राण प्यारा, तूं कठोर थी मुंहिंजा प्राण वठण घुरीं थो। मुंहिंजे मारण वास्ते अक्रूर बिंद्राबन में अची मुंहिंजे ॿुढापण जी लठ खसे वञे थो। हे पुट, तोखे का बि दया नथी अचे जो मूंखे हिन हालत में छॾे हलियो वञी थो। हे राजा परीक्षित, जॾहिं अहिड़ी तरह यशोदा रोहिणी ऐं गोपियूं रथ खे जले रोअण लॻियूं, तॾहिं मोहन प्यारो खिलंदो रथ तां लही चवण लॻो त तव्हीं चिंता न करियो, मां हिकिड़ो माण्हू तव्हां वटि मोकिलींदसि। उन वक़्तु यशोदा मोहन प्यारे खे पंहिंजी छातीअ सां लॻाए ॾाढी वेनती करे चयो त हे पुट, तूं धनुष्य यज्ञ ॾिसी जल्दी मोटी अचिजे। उते कंहिं सां प्रीत लॻाए पंहिंजी माता खे न विसारजे। इहो ॿुधी मुरली मनोहर यशोदा माता खे घणो ई धीरज ॾेई श्री दामा ग्वाल खे चयो त तूं गोपियुनि खे चयो त सोच न कनि, मां खेनि वरी मिलंदसि। जॾहिं श्याम सुंदर अहिड़ी तरह सभिनी खे धीरज ॾेई पंहिंजी माता खे दंडवत करे रथ ते चढ़ियो, तॾहिं नंद यशोदा ऐं गोपियुनि खे चयो त तव्हां उदास न थियो, मां श्याम ऐं बलराम खे धनुष्य यज्ञ ॾेखारे जल्द पाण सां वठी ईंदसि। पर हिन ॻाल्हि जो डपु आहे त राजा कंस श्याम ऐं बलराम सां दगा न करे। इहा ॻाल्हि ॿुधी हिकु पोरे ज्ञानवान आदमी चयो, हे नंद, श्याम सुंदर पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार आहे। उन्हनि पृथ्वीअ जो भार लाहिण वास्ते अवतार वरितो आहे। हे राजा कंस खे छा सम्झनि, कंस जो मौत बि हिन जे हथां ई थींदो। प्यारा भक्तों, इहो ॿुधी नंद ऐं ॿियनि खे धीरज थियो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे श्री सुखदेव जी,
वॾो अजब आहे त अक्रूर ही हालत यशोदा ऐं गोपियुनि जी ॾिसी उन्हनि खे को बि धीरज न ॾिनो। सुखदेव जी चयो त हे राजा, उन वक़्तु अक्रूर एतिरो गोपियुनि खे चयो हो त श्याम सुंदर वरी तव्हां सां मिली तव्हांखे सुख ॾींदो। जॾहिं अक्रूर सभिनी खे रोईंदे छॾे श्याम ऐं बलराम समेत रथ खे मथुरा तरफ़ रवानो कयो ऐं नंद जी ग्वाल ॿालनि समेत गाॾीअ ते वेही उन्हनि सां हलियो, तॾहिं यशोदा ॾाढे विरलाप सां चयो, लाल तूं न वञ, मां तुंहिंजो विछोड़ो सही कोन सघंदसि। पर श्री कृष्ण यशोदा ऐं ॿियनि खे धीरज ॾियण लाइ चयो, तव्हां को बि ख़्यालु न करियो, मां मथुरा में धनुष्य यज्ञ ॾिसी जल्द ईंदसि। जेसिताईं रथ जी दजा ऐं खाक उॾामंदी यशोदा ऐं गोपियुनि खे ॾिसण में आई, तेसिताईं उन्हनि सभिनी खे उमेद हुई त हींअर बि असांजो प्राण प्यारो मोटी अची सघे थो। तंहिं करे हू सभु रथ ॾांहुं यकटक ॾिसण लॻियूं। जॾहिं रथ जे परे वञण करे उन्हनि खे खाक बि ॾिसण में न आई, तॾहिं गोपियुनि जो तन बिरज में रही मन खाक वांगुरु उॾामंदो श्री कृष्ण जी जे पोयां हलियो वियो। तॾहिं सभु गोपियूं ऐं यशोदा बेहोश थी ज़मीन ते किरी पयूं। जॾहिं खेनि कुझु होश आयनि, तॾहिं रोईंदे पिटींदे घरनि ॾांहुं हली वयूं। सभई चयो जय श्री हरि। माता यशोदा चवण लॻी, छा करियां बिरज हली, मन हरे वयो सांवरो, अॻे वधे तां पेर तले, पोइ तां ही नैण ठहारनि। हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह सभु गोपियूं ऐं यशोदा श्याम सुंदर जे विछोरे में व्याकुल रही उन जी ॻाल्हियुनि खे यादि करण में ॾींहुं गुज़ारण लॻियूं। अक्रूर जी पंहिंजे मन में उदास थी चयो त मूं राजा कंस अधर्मीअ जे चवण ते तमामु बुरो कमु कयो, जो श्याम ऐं बलराम जे मारण जी तजवीज़ ॿुधण ऐं ॾिसण जे बावजूदि बि उन्हनि खे पाण सां वठी थो वञा। मूं जहिड़ो ॿियो को पापी शायदि हिन संसार में हूंदो। जॾहिं कंस श्याम सुंदर ऐं बलराम खे मारींदो, तॾहिं सभई बिरज बालाऊं जिन खे मां रोईंदो ऐं विरलाप कंदो छॾे आयो आहियां, से घणो ई दुखी थींदियूं ऐं पंहिंजा प्राण बि त्यागे छॾींदियूं। उन अधर्म करण जे अयूस मूंखे ख़बर न आहे त कहिड़ो नरक भोगणो पवंदो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 39 अध्याय जो 5 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।